अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वाके भली कार था चऊं नाज़रीन। कल के कौमी असम्बली के इजलास की कार्रवाई खां पोइ पैदा थियल सूरत हाल ऐं सुप्रीम कोर्ट पारां उन समूरी सूरत हाल ते वरतल पाण मुरादे नोटिस केस जी कार्रवाई समेत जेके पैरेलल डेवलपमेंट्स थियूं आहिनि अॼु के प्रोग्राम में उन्हनि खे फोकस कंदासीं। अॼु के ॾींहं जी जेका अहम तरीन डेवलपमेंट हुई जिते तमामु नज़रूं जेके हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट ते आहिनि, हिन वक़्तु ताईं चयो ज़रूरु वियो त मुनासिब फ़ैसिलो अची सघे थो, पर बहरहाल उहो फ़ैसिलो नाहे आयो। इंतिहाई अहम ऑब्ज़र्वेशन रिमार्क्स खां पोइ सुभाणे ताईं उहा मशावरत खां पोइ जेका ॿुधणी आहे उहा मुलतवी कई वई आहे। कुझु जिन पैरेलल डेवलपमेंट्स मूं ज़िक्र कयो उहे पिणु अॼु के प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। इहो तमामु घणो अहम हूंदो त हिकु अहिड़ो वक़्तु जेको गुज़िरियल ॾींहं वारो ऑर्डर आयो आहे उन में ॼाणायो वियो आहे त सदर मुमलिकत या वज़ीर आज़म साहब जा जेके बि मामला हूंदा, जेके बि ऑर्डर्स हूंदा, उहे मशरूत हूंदा अदालती कार्रवाई सां, सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां। त उन खां पोइ जेके ही डेवलपमेंट्स थियनि पियूं उनजी स्टैंडिंग छा आहे, वे फॉरवर्ड छा आहे, ऐं हीअ सूरत हाल जेका असांखे नज़र अचे पई किथे वञी दंग कंदो ही समूरो मामलो, उनखे अॼु के प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। पैनल जो इंट्रोडक्शन अवां सां करायां थी। कराची स्टूडियो में मूंसां गॾु मौजूदु आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे रिप्रेज़ेंट कंदा सीनियर अॻवान आहिनि बैरिस्टर हालार वसाण साहब। कराची स्टूडियो में ही मूंखे जॉइन कयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां तालुक़ रखंदड़ MP आहिनि, सीनियर अॻवान आहिनि जमाल सिद्दीकी साहब। मूंखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे फॉर्मर एम्बेसडर आहिनि, एनालिस्ट आहिनि जमील अहमद ख़ान साहब। सीनियर नाज़रीन कानूनदान आहिनि, एनालिस्ट आहिनि जावेद काजी साहब, उहे पिणु मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। लाहौर खां सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़िया निगार आहिनि अदनान आदिल साहब, उहे पिणु अॼु के प्रोग्राम में वीडियो ज़रिए शरीक हूंदा। अवां सभिनी खे प्रोग्राम में भली कार चवां थी ऐं अवां ॿियनि महिमाननि जी इजाज़त सां आगाज़ कयां थी। जमाल साहब अवां खां। जमाल साहब मूं ज़िक्र कयो त अॼु बि कल्ह को ॾींहुं हुजे या अॼु जेको ॾींहुं आहे, सुप्रीम कोर्ट ते उहे समूरियूं नज़रूं खुतल रहियूं, जेतोणीकि फ़ैसिलो न आहे आयो, पर कुझु इंतिहाई अहम रिमार्क्स साम्हूं आया आहिनि। कीअं ॾिसो पिया, छा एक्सपेक्टेशन्स आहिनि फ़ैसिले खे वठी करे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाजिया, अपोज़िशन जमातूं जेतिरो बि गोड़ करनि, पर हिकिड़ी ॻाल्हि साम्हूं आहे कि जेको बि चाहे क़ौमी असम्बली में थियो आहे ऐं जेको हाणे सुप्रीम कोर्ट में थींदो, सभु अकॉर्डिंग टू रूल्स एंड रेगुलेशन थियो आहे। ईअं न आहे त स्पीकर को आर्टिकल को आइन जो रेफरेंस ॾेई असम्बली जी कार्रवाई ग़लति अंदाज़ में हलाए। जेतिरो कुझु बि हुन असम्बली में थियो आहे सभु लीगल थियो आहे। अच्छा, अफ़सोस जी ॻाल्हि त हीअ 4 सालनि खां सिलेक्टेड चई थकनि न पिया। हाणे जॾहिं नए इलेक्शन जी ॻाल्हि आई आहे ऐं प्राइम मिनिस्टर ॾिसो सेक्रीफाइस कयो आहे प्राइम मिनिस्टर त पंहिंजी हुकूमत खे 1.25 साल अॻु में हू चए थो कि ठीकु आहे मां असेंबली सेलिब्रेशन छाजी आहे उहो इन करे त हीअ जेका न सेलिब्रेशन इन करे आहे त जेका हीअ पाकिस्तान जे बैरूनी ताक़तनि जा अलाकार जेका इमरान ख़ान खे किराइण जे लाइ आया हुया, इन्हनि जी शिकस्त जी सेलिब्रेशन आहे। त असां त हिननि खे साल जो 1.25 साल अॻु में ई टाइम ॾेई छॾियो कि भई अचो इलेक्शन में। अच्छा, तव्हां 4 सालनि खां इलेक्शन करो पिया त भई सिलेक्टेड आहे, असां ॿियो इलेक्शन कंदासीं जंहिंमें मेरिट हूंदी। असां इलेक्शन अची विया आहिनि, सुप्रीम कोर्ट छो था भॼो? अचो इलेक्शन में, होॾां छो था भॼो? जॾहिं इलेक्शन अनाउंस कयो आहे, हा पाण मुराद नोटिस आहे न ही जेका इलेक्शन जी फरार जे लाइ बि सुप्रीम कोर्ट विया आहिनि, पिटिशन वेंदा। हाणे त जस्ट ख़ुदि नोटिस आहे, उन खां पोइ तव्हां ॾिसजो कंदा छा इहे। हाणे प्रेसिडेंट साहिबु नाला घुरियो आहे चीफ जस्टिस उनखे कंहिं मुक़ाम सदर जे लाइ, प्राइम मिनिस्टर जे लाइ, चयो त असां नाला कोन ॾींदासीं। न ॾियो, पोइ जेको बि रूल चवंदो, रूल इहो चवंदो त की साम्हूं वारी धुर जेका ॿ नाला ॾींदी हुन में नंबर 1 जेको हूंदो उहो कंसीडर कयो वेंदो। असां चीफ जस्टिस एक्स चीफ जस्टिस गुलजार साहब जे लाइ रिकमेंडेशन मोकिली। असां त को पंहिंजो प्राइवेट को बिज़नेसमैन जो नालो कोन ॾींदासीं हिननि वांगुरु, त असां कहिड़े मोज़िज़ चीफ जस्टिस जो नालो जेको कानून जी अमलदारी जंहिंजी ज़िंदगी गुज़री आहे, त असां उनजो नालो ॾिनो आहे। पर हाणे ही बेसिकली चाहिनि इहा पिया कि जेको हिननि जा बैरूनी आका हुया, जंहिंजे चवण ते सॼी हिन जी कोशिशि हुई ऐं फ्लॉप थी वियो शो, ऐं उहो आका बि हिननि खे धड़का पिया ॾियनि कि तव्हां हाल ई कोन्हे कि तव्हां मुंहिंजी लड़ाई पाकिस्तान में विड़ी सघो। ऐं हाणे ॻाल्हि स्टेट में अची वई आहे त अमेरिका पाकिस्तान में मुदाख़लत पियो करे, ऐं इहे जीअं कंहिं मुल्क जे सरबराह अगरि इहा ॻाल्हि ऑन रिकॉर्ड करे पियो त इन जो मतिलबु त तमामु संगीन सूरत हाल आहे, जंहिंजे करे हीअ ॻाल्हि हेसि ताईं पहुती आहे। त हाणे ॻाल्हि सिर्फ़ु पाकिस्तान जी बका जी आहे, हाणे पाकिस्तान जी सियासत जी, पाकिस्तान जी हुकूमत जी, वज़ारत उस्मा जी ॻाल्हि ख़तमु थी वई आहे। हाणे ॻाल्हि सिर्फ़ु पाकिस्तान जे बका जी आहे, पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तारी जी आहे, 22 करोड़ माण्हुनि जी सालमियत जी आहे। अगरि अपोज़िशन सम्झे थी त उन्हनि खे उन्हनि जो डिक्टेशन वठिणो आहे, जंहिंजे लाइ अपोज़िशन लीडर चए थो हम तो भिखारी हैं, हम तो कुछ डिमांड ही नहीं कर सकते, बेगर
नॉट चूज़र। त अगरि अपोज़िशन लीडर ज़हनी तौर ते तयारु आहे त असां भिकारी आहियूं, असां बर्बाद आहियूं, असां अमेरिका जी ग़ुलामी जे बग़ैर रही नथा सघूं, ठीक त पोइ त लड़ाई ख़तम थी वई। संगीन हालतुनि जो ज़िक्र कयो जो हाणे त ॻाल्हि वञी हिते बीठी आहे मुल्की सालमियत ते ऐं मुल्क जी वहदत वारो मामिलो आहे, मुल्की सालमियत जो मामिलो आहे। उन सां गॾोगॾु असीं ॾिसूं था त जंहिंजो हवालो ॾिनो पियो वञे ऐं अॼु ख़ुदि ऑपोज़िशन पारां सवाल बि उथारिया विया आहिनि उन नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे उन इजलास जे जेके मिनट्स जिन जी ॻाल्हि कई पई वञे उन में त किथे न अदम एतमाद जो ज़िक्र आहे, न कंहिं कंस्पिरेसी जो ज़िक्र आहे, न ई कहिड़ो ॿियो मामिलो आहे। सिक्योरिटी काउंसिल खे जॾहिं ही शइ ॾेखारे वई, सिक्योरिटी काउंसिल खे एतमाद में वरितो वियो। ठीक, इट्स ए पार्ट ऑफ मिनट्स द सिक्योरिटी काउंसिल इंडोस्ड कि इहो ख़त जेको आहे पाकिस्तान जी सालमियत ते थ्रेड आहे। ईअं न आहे कि असां पंहिंजे लेखे जेको सिर्फ़ु टीवी ते बयानु था ॾियूं, सिक्योरिटी काउंसिल हिन में इन्वॉल्व आहे, उन्हनि जो इंडोर्समेंट आहे कि यस इहो जेको लेटर आहे इहो मगर को नॉर्मल लेटर न आहे। असां वटि काफ़ी पैनल में मौजूदु आहिनि एक्सपर्ट्स, उन्हनि खां बि ज़रूरु हुन ते राय वठंदासीं। हालर साहब अवां वटि ईंदसि, पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मां रिप्रेज़ेंट कयो पिया, जेको काल्ह खां वठी रिएक्शन अचे पियो अपोज़िशन जो उहो असांजे साम्हूं आहे। हिकिड़ा कानून जा तालिब इल्म बि आहियो अवां, उन सां गॾोगॾु हीअ जेका समूरी सूरत हाल आहे, हिकु त जेका कार्रवाई हले पई सुप्रीम कोर्ट में, छा एक्सपेक्टेशन्स रखो पिया, ॿी ॻाल्हि जेका जमा साहब कनि पिया त हीअ जेको मामिलो आहे असीं समूरो कुझु सभु कुझु लीगली थियो आहे, हाणे ॻाल्हि वज़ारत उज़्मा जी न आहे, कंहिं ॿी शइ जी न आहे, हाणे ॻाल्हि मुल्की सालमियत जी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, थैंक यू सो मच फॉर हैविंग मी। मां सम्झां थो पाकिस्तान जी हिस्ट्री जो कल्ह जेको ॾींहुं हुयो 3 अप्रैल ब्लैक डे, जॾहिं आइन जी ॻाल्हि कंदा विया हो, जॾहिं तव्हां 22 करोड़ माण्हुनि जी ॻाल्हि था कयो त उन्हनि इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव्स खे चूज़ कयो आहे जेके MNAs हिनमहिल मौजूदु आहिनि असेंबली में। असांजो राइट आहे अंडर द कॉन्स्टिट्यूशन 95 असांखे उहो राइट ॾिए थो त असां 50% खां अबव असांजी अगरि मेजोरिटी हुजे त असां वोट ऑफ नो कॉन्फिडेंस पेश करे सघूं था मोशन प्राइम मिनिस्टर सां। ऐं असां स्पीकर जो बि ख़िलाफ़ बि कयो, छो त असांखे ख़बर हुयो त हू जॾहिं बि मीटिंग थिए थी त स्पीकर साहिब उते वेठा आहिनि। जॾहिं तव्हां ॻाल्हि कई वेंदी आहे बाइसनेस जी, त मां सम्झां थो इमरान ख़ान जी हुकूमत खां वठी का अनबाइस रहिया ई न आहिनि। ऐं ॻाल्हि इहा त तव्हां कयो, तव्हां जेको चओ था त जेको कल्ह थियो आहे असेंबली में इहो लीगल आहे, मां त सम्झां थो इहो जेको बि आइन जंहिं थोरो घणो बि पढ़ियल हूंदो त आर्टिकल 6 क्लियरली चए थो त वायलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन। अगरि तव्हां मूंखे ॻाल्हि ॿुधायो, अगरि हिननि खे आर्टिकल 5 जो लागू करिणो हुयो त पोइ 8 मार्च ते जॾहिं तहरीक अदम एतमाद पेश थिए पई तॾहिं छो न पिया चवनि? 8 तारीख़ तव्हांखे लेटर मिलियो आहे न। तव्हां मतिलबु तव्हां घबराहट जा शिकार थी विया हो। इमरान ख़ान हिकु एरोगेंट माण्हू आहे, जॾहिं हू सम्झे थो 197 माण्हू तक़रीबन 25 अरकान वधीक अपोज़िशन में मौजूदु आहिनि, इहे ई माण्हू अगरि PTI में अचनि हा त पोइ बसि ॿाहिरि आहियूं असां, पोइ तव्हांजे ख़िलाफ़ का कार्रवाई न थींदी। इहे ई माण्हू अगरि अपोज़िशन में वञो त हीअ खुला ताज़ाद आहे। मां ॻाल्हि हिकु कंदुमि त आर्टिकल 69 जेकी हिनमहिल सुप्रीम कोर्ट में जेको इशू हले थो त वेदर द सुप्रीम कोर्ट कैन रूल ऑन दी स्टैंडिंग या जेकी हेयरिंग थी आहे डिप्टी स्पीकर जी, ऑब्वियसली इन में सुप्रीम कोर्ट काफ़ी मुहतत आहे, पर मां सम्झां थो त उहा इहा ई ऑर्डर ॾींदी त वापसि वञे, छो त प्राइम मिनिस्टर खे इहो ज़ेब नथो ॾिए त जेसि ताईं तव्हां कालदम करार ॾियो ऐं तव्हां प्रेसिडेंट खे चओ था डिज़ोल्व करे अंडर द कॉन्स्टिट्यूशन, इहो थी नथो सघे। ठीकु, ऐं इहो ई रीज़न आहे जो निगरान सेटअप वारे मामले ते जेका मशावरत जी ॻाल्हि कई पई वञे उन जे करे ऑब्वियसली अगरि उनखे एब्रोकेट कॉन्स्टिट्यूशन खे हिननि कयो आहे ऐं अगरि सुप्रीम कोर्ट जो सुभाणे ऑर्डर अची थो वञे त न बिल्कुलु उन ई पोज़ीशन ते अची वञे त पोइ काॾो निगरान सेटअप जी ॻाल्हि था कया वञे। ठीकु जाहिर साहब मां वटि ईंदसि काई साहब हीअ जेका ॻाल्हि थिए पई, हीअ जेका डिबेट थी आहे ज़रूरु इन ते बि कॉमेंट कजो। ऐं उन सां गॾोगॾु जेके हीअ पैरेलल डेवलपमेंट्स थियनि पियूं, काल्ह खां वठी नोटिफिकेशन्स मथां नोटिफिकेशन साम्हूं अचनि पिया ऐं कुझु देरि अॻु जस्टिस रिटायर गुलज़ार अहमद साहब खे निगरान वज़ीर आज़म लाइ नामज़द बि कयो आहे वज़ीर आज़म। त हीअ जेका समूरी मामला हलनि पिया, इन्हनि जी स्टैंडिंग छा आहे हिन वक़्तु हिन सूरत हाल में? जेको काल्ह को ऑर्डर आयो आहे, इहा ॻाल्हि थी आहे त मशरूत आहे सदर मुमलिकत ऐं वज़ीर आज़म जा फ़ैसिला अदालती कार्रवाई सां। हाणे ही प्राइम मिनिस्टर जेको आहे उहो ख़ुदि सब्जेक्ट टू कोर्ट्स ऑर्डर आहे, यानी जेको बि कासिम सलीह जे जेको रूलिंग्स आहिनि, जेका कॉन्सिक्वेंसिस क्रिएट थिया आहिनि, उनजी आइन मौसद आहे न आहे। हाणे ॿ तरीक़ा आहिनि। कोर्ट थी चए असांखे जुर्म न आहे, आर्टिकल 69 जेको जेका बि असेंबली जी जेके बि कार्रवाई आहे हुनमें कोर्ट जो कुझु कोन्हे, जेके तव्हांजी पोजीशन हाणे ॿी ॻाल्हि इहा त हिकिड़ो जेको कमु आहे उहो इहो थियो आहे त
वो जेको भी तरीक़ेकार हो, जेके भी उनमें जेके डिफेक्ट्स आया उन मां हिकिड़ो सब वर्जन ऑफ कॉन्स्टिट्यूशन जो जनम थियो आहे। माना आइन जी जेका आहे सा पामाली थी आहे, हाई ट्रीज़न थियो आहे। हिकिड़ो माण्हू जेको वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जे करे आर्टिकल 58 इस्तेमाल ई कोन पियो करे सघे, जंहिंजे ते उहो असेंबली डिज़ोल्व करे, हुन न सिर्फ़ु इहो कयो कि हिकिड़ी मेलप क्रिएट थी, त हुन जीअं ई कासिम सीरीअ तकरीर ख़तमु कई त हिन जो हिकदमि जेको आहे हिकिड़ो जेको आयो स्पीच आई, जेका रिकॉर्डेड स्पीच जंहिंमें हुन चयो त मां ऑलरेडी समरी मोकिले छॾी आहे, यानी कि हिन अॻु में ई कमु करे छॾियो, उहो हिकिड़ी फॉर्मेलिटी। ॿी अहम शइ इहा आहे त आर्टिकल 5 जेको आहे जंहिं ते तव्हां हिननि खे गदार करार ॾिनो आहे, पाकिस्तान जे 15 करोड़ माण्हुनि खे गदार करार ॾिनो आहे, ऐं ख़ासि करे जेके असेंबली में वेठा आहिनि अपोजिशन वारा, इहे फाई ते चढ़णु घुरिजनि, पर इन जो को ट्रायल कोन थियो आहे, हिनजी का कमीशन कान वेठी, का बि इहो लेटर गेट जेको आहे उन ते को ठपो कोन लॻो, कंहिंजो बि को ठपो। इहो ईअं ई आहे जीअं असांजे ॻोठ में कंहिं माईअ खे तूं कारी आहीं उते गोरी हणी हुनखे मारे छॾियो, न असां हाणे फवाद चौधरी चयोसीं ही गदार आहिनि, हुनजो हाई गदार हिनखे हक़ ई न आहे वोट ऑफ कॉन्फिडेंस विझी सघनि था पिया। हाणे अहिड़ी क़िस्म जी मज़ाक जेका आहे रिकॉर्ड ते चढ़ी पई पाकिस्तान जी तारीख़। हाणे मामिलो इहो आहे त ही 69 हिन ते इन करे कोन थो लॻे त हिन मां जे हिन कार्रवाईअ मां जनम वरितो आहे हाई ट्रीज़न जेको आहे सो आइन जो सब वर्जन थियो। इहो ईअं ई आहे जीअं असांजे जनरल ज़ाल खे चयो रेफरेंडम थो कराइण पियो, तव्हांखे क़बूल आहे, तव्हांखे इस्लाम क़बूल आहे, त हिन जो मतिलबु आहे मां क़बूल आहियां, इस्लाम क़बूल न आहे त ॻाल्हि ई ख़तमु। जनरल मुशरफ बि को नारो वांदो अगरि उहो सही आहे त पोइ आहियां या न आहे। हाणे हिन इमरान ख़ान चयो आहे त हीअ गदार आहिनि, ऐं पोइ हिन मतिलबु गदार आहिनि त मतिलबु आउं जेको आहे त हीअ हिकिड़ो सिविलियन डिक्टेटर निकितो आहे। ऐं नाजिया हिन में थोरो बार बार इहा ॻाल्हि कंदो आहियां त हीअ थोरो आइन खां थोरो मथे भरी ॻाल्हि आहे, जेके असीं फिलोसॉफी ऑफ कॉन्स्टिट्यूशन्स चवंदा आहियूं। ॾिसो कू ईंदा आइन में त कू जी जॻह न हूंदी आहे, पर कू ईंदा। हाणे उहे कू इन करे ईंदा आहिनि त हुनजे पोयां हिकिड़ी बैरल ऑफ गन हूंदी आहे, हिकिड़ी वॾी जेका फोर्स हूंदी आहे, पावर हूंदी आहे, पोइ हुनखे ठपो हणंदी आहे सुप्रीम कोर्ट डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी जे तहत। छा इमरान ख़ान सिविलियन में कू आंदो आहे, छा इहो कू जेको आहे उनजे पोयां का माना का बैरल ऑफ गन आहे या न आहे, इहे शयूं कुझु टे शयूं। ऐं जेको बि सुप्रीम कोर्ट इहो जीअं इंटरप्रिटेशन इहा आहे त हीअ जेको आहे सो सबवर्जन ऑफ कॉन्स्टिट्यूशन थियो आहे, अगरि जेके बि कैनन्स एंड मॉडल्स सुप्रीम कोर्ट वटि आहिनि उन ते हुन वटि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो फ़ैसिलो करण जी गुंजाइश आहे, ॿी का बि फ़ैसिलो जेको आहे उहो डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी में हलियो। ऐं जे डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी में हलियो थो वञे त पोइ हिन जो मतिलबु इहो आहे त तव्हांखे तारीख़ ॿुधाए थी त सुप्रीम कोर्ट जेको आहे त इहे जेके डॉक्ट्रिन जा फ़ैसिला न अॼु को ख़ासि ॾींहुं त ख़ासि करे आई उहो ट्रायल जेको सुप्रीम कोर्ट में हलियो पाकिस्तान जी तारीख़ जो भयानक तरीन ज़ुल्म, त पोइ हाणे ही शयूं वञनि काॾे थियूं, हीअ शयूं जिनखे आहिनि हिन वक़्तु आई कोन को, मुल्क में प्राइम मिनिस्टर आई कोन को, मुल्क में प्रेसिडेंट बि कोन्हे, मुल्क में स्पीकर आहे जेको जीअं वणे जीअं चाहे उल्टो सिधो कारो वञे तोखे गोली था हणो। पर हाणे काई साहब इंतिहाई अहम मामिलो आहे जे अवां बि ॼाणायो था त ज़ाहिर आहे हिन वक़्तु असीं निगरां सेटअप जी ॻाल्हियूं ॿुधूं पिया, पर न जीअं अवां ॿुधायो न असीं ॾिसूं था न वज़ीर आज़म आहे, न पार्लियामेंट्री कमेटी आहे, न ऑपोजिशन लीडर आहे, त मामला अॻियां कीअं वधंदा, इन ते बि असां ॻाल्हायूं था। जमील साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। जमील साहब, समूरी सूरत हाल अव्हांजे आॾो आहे ऐं न रुॻो काल्ह खां वठी पर उनखां अॻु जॾहिं खां ही लेटर गेट वारो मामिलो आहे ऐं उनखे सफ़ारती दुनिया जे हवाले सां ऐं पाण मां ख़ुदि हिन मामलनि खे क्लोज़ली ॾिसंदा रहिया हो, पाण हुनजो हिसो बि रहिया हो, जहिड़े तरीक़े जी हैंडलिंग थी आहे डे 1 खां वठी अॼोके ॾींहं ताईं, कीअं ॾिसो पिया उनखे? न मां सम्झां थो हिनजी मिसहैंडलिंग बि थी आहे, प्लस ॿी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो सॼे मुल्क में भौचाल अची वियो आहे, माण्हू कंफ्यूज़ थी पिया आहिनि, माण्हुनि खे ॻणती थी पई आहे, सॼे मुल्क में जेको ऑलरेडी असांजी इकोनॉमी आहे उहा तबाह थियल आहे, ऑलरेडी असां जेका अनसर्टिनिटी नज़र थी अचे, ऑलरेडी असांखे जमहूरियत ते जेको एतमाद क़ौम ऐं मुल्क ऐं मूं जहिड़े सिटीज़न्स जो वधे पियो उन में थोरो फ़र्क़ु पइजी वियो आहे त थियणो छा आहे, थींदो छा। हाणे इन के 3 हिसनि में
ॿ लाइनूं करे ॿ मिंट करे मां कोशिशि कंदुसि त बयानु कयां। जी। पहिरीं ॻाल्हि त सफ़ारती आदाब कहिड़ा आहिनि। सफ़ारती आदाब ऐं जेके इहे कम्युनिकेशन, इहो ख़त न चवंदा आहिनि इनखे हिकिड़ी कम्युनिकेशन आहे जेके क्रिप्टो मैसेज हूंदी आहे, माना हिकिड़ी आम तव्हांजे नाज़रीन लाइ सीक्रेट मैसेज हूंदी आहे जेके कंहिं हिकिड़े ख़ासि मशीन जे ज़रिए उनखे मोकिलियो वेंदो आहे मुतअल्लिक़ा मुल्क में। इन मामले में पाकिस्तान, ॿिया मुल्क वारा बि इनखे केबल चवंदा आहिनि, असां हिनखे टेलीग्राम चवंदा आहियूं। त बहरहाल उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त पंहिंजे मुल्क में जेके फॉरेन ऑफिस ऐं उन जे थ्रू कंकरेंटली प्राइम मिनिस्टर ऐं प्रेसिडेंट खे आगाह रखे माण्हू त छा थो थिए, छा मामिलो आहे। हाणे ये केबल जेको आहे हीअ आहे रूटीन मैटर। कंटेंट डिफर्स, कंटेंट में अहिड़ी सेंसिटिव शयूं बि थी सघनि जीअं हीअ इन पब्लिकेशन इन में आहे करस्पॉन्डेंस में, त ही कम्युनिकेशन जेका आहे कंटेंट वॉज सेंसिटिव इफ इट वॉज सेंसिटिव, छो जो क़ौम जे साम्हूं इहा पूरी ॻाल्हि न आई आहे। जेको अधु ॻाल्हि आई आहे जे सलामती काउंसिल, सलामती कमेटी जे, नेशनल सलामती कमेटी जे हवाले सां असां ॿुधूं त उते अहिड़ी ॻाल्हि न आई आहे जेके असां सियासी हलकनि में ॿुधूं था पिया। बाक़ी रहियो सवाल त ज़ाहिरा सॼो मदार इन लेटर ते आहे, ऐं हीउ लेटर हिकिड़ो रूटीन मैटर लिखण जे लिहाज़ सां, कंटेंट जे लिहाज़ सां, कुछ डेवलपमेंट्स थी आहिनि जिन तरफ़ नज़र विझी पने। जेका OIC कॉन्फ्रेंस थी आहे पाकिस्तान अंदर, उन अंदर बि US अंडर स्टेट सेक्रेटरी उन में मौजूदु आहे। उन खां अलावा अॼु जिन जो नालो खयो पियो वञे उहे पिण उन्हनि सां गॾु जेका मुलाक़ात थी आहे, ट्वीट्स में उन्हनि खे थैंकफुल ग्रीटिंग्स आहिनि। ही जेके इन खां पोइ जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि थोरो उन ते बि ॻाल्हाइजो त हिकु पासे इंतिहाई अहम मामिलो आहे, उन खां पोइ उन जे लाइ वेट कयो वियो ऐं विच में ही डेवलपमेंट्स बि थियूं आहिनि। इहा डेवलपमेंट थी आहे 7 मार्च खां पोइ, जेॾी महिल उहा असां वटि करस्पॉन्डेंस अची वई, कम्युनिकेशन अची वई, सफ़ीर साहब जी असांजो कोलीग आहे, उनजी जेॾी महिल करस्पॉन्डेंस आई त उन खां बाद इहे OIC जो बि सिलसिलो थियो। OIC जे सिलसिले में असां त बिल्कुलु उन्हनि सां प्लेज़ेंट हुयासीं, थैंक्स कयोसीं, उन्हनि खे इनवाइट कयोसीं अमेरिका जे सीनियर हिकिड़े डिप्टी अंडर सेक्रेटरी जनरल खे। त उन लिहाज़ सां ॾिठो वञे त असांखे जहिड़ी ॻाल्हि हुई सेंसिटिव ऐं असांजे हथ में हिकिड़ी शइ हुई त ज़ाहिर असांखे उन वक़्तु प्रोटेस्ट करणु खपे हा। असांखे 20 ॾींहंनि जो इंतज़ारु न करणु खपे हा, छो जो हिन क़ौम ऐं मुल्क में उन में कंफ्यूजन पैदा थींदी आहे। इहा त रही लॉजिक। हाणे अचूं था पिया त इन जो जेको सॼो इनखे मदार ठाहे जेको सिलसिलो थियो आहे, उनजी कॉन्स्टिट्यूशन जे लिहाज़ सां त असां वटि एक्सपर्ट लाजा ऐं कॉन्स्टिट्यूशन जा वेठा आहिनि, जेके असां इंटरप्रेट करे था सघूं हिकिड़े आम शहरी जे लिहाज़ सां या स्टूडेंट ऑफ लॉ उन जे लिहाज़ सां। ते असां हिकिड़े जुंबिश कलम सां जेकी उते रिप्रेज़ेंटेटिव्स ऑफ द 60% ऑफ द पॉपुलेशन ऑफ दिस कंट्री, उन जा रिप्रेज़ेंटेटिव उते वेठा, उहे रिप्रेज़ेंटेटिव इन कॉनोटेशन ऐं इंटरप्रिटेशन असां कयूं त गदार थी विया, छो जो उन ते आर्टिकल नंबर 5 लॻी वियो। हाणे मां एज़ अ सिटीज़न गद्दारनि खे कीअं एक्सेप्ट कयां एज़ माय पार्लियामेंटेरियन? त इन करे असांखे इहो ॻाल्हि जेका आहे चिटी करणी पवंदी। इन ॻाल्हि खे असांखे जेका बि फोरम आहे हिन मुल्क में, कोन फोरम खे हिन मामले में ज़ाहिर आहे सुप्रीम कोर्ट हिकिड़ो आम माण्हू लॉजिकली जो ॾिठो वञे ऐं कंपेयर करे त प्राइम मिनिस्टर साहब हिकिड़ो ॾींहुं पहिरियां जेको डिनर कयो हो उन में जेकी रिपोर्ट साम्हूं आयूं मुजड़े शहरी जे साम्हूं, हू आयूं त 140 जी या थोरा ॿ टे माण्हू वधीक हूंदा, उहे डिनर अटेंड करण आया। पार्लियामानी कमेटी जी का मीटिंग थी न जंहिंमें की तइदाद जी ख़बर पवे, अपोज़िशन वारनि पंहिंजी तइदाद ॾेखारे छॾी। हाणे इहो इल्ज़ाम आहे ऐं सीरियस इल्ज़ाम आहे त 20 करोड़ जीअं असांजो प्राइम मिनिस्टर साहब चवे थो 20 करोड़ लॻा ऐं उन्हनि खे ख़रीद कयो हुयो उन्हनि पार्लियामेंटेरियन खे, पर हीअ त अयूब ख़ान खां वठी इहे इल्ज़ाम लॻनि था पिया। असल त ॻाल्हि इहा आहे त एतिरे हाई लेवल ते जेसीं ताईं साबित गवर्नमेंट वटि हर ज़राया मौजूदु आहिनि, हर हथियार मौजूदु आहे, उहे उन्हनि खे पकड़े केस रजिस्टर करे जेल में विझनि, जेके पैसा जेके ट्रांज़ेक्शन एतिरा थियनि पिया ऐं जे उहो न थी सघियो। जमीर साहब दुरुस्त कजो, खोड़ इन नोईअ जा सवाल पैदा थिया आहिनि। सफ़ारती आदाब छा हुजनि था, कीअं हिन मामले जी हैंडलिंग थियणु खपे, अवाम ते रोशनी विधी। जावेद साहब कानूनी जेके पहलू हैं उनका आगाह कयो। अदनान साहब गड हैं। अदनान साहब, जो सियासी एक तरफ तो हम देख रहे हैं जिनका जिक्र कर रहे हैं सारे लोग के, एक तो हम देख रहे हैं कि आइनी बहरान इस वक्त
मुल्क में दिखाई दे रहा है, लेकिन उसके साथ साथ एक पैरेलल सियासी बहरान भी पैदा हुआ है, उस पर क्या कमेंट करेंगे आप? देखिए, इसमें तो कोई शक नहीं है कि इमरान खान जो हैं वो पार्लियामान में, कौमी असम्बली में अपनी अक्सरियत से महरूम हो चुके हैं और अब उनके पास एक तो ये रास्ता था कि वो वोट ऑफ नो कॉन्फिडेंस होने देते और उसको तस्लीम कर लेते, जैसा कि एक पार्लियामानी जमहूरियत में होता है। लेकिन उन्होंने एक आईनी बहरान पैदा किया है और उस मामले को लटकाने की कोशिश की है। पता तो उन्हें भी है कि ये इस तरह नहीं होगा। ज़्यादा इम्कान इसी बात का है कि सुप्रीम कोर्ट जो है, जो आइन के आर्टिकल 5 की तशरीह है जो डिप्टी स्पीकर या स्पीकर ने की है, वो उसको रद्द कर दे और असम्बली बहाल हो जाए। लेकिन इमरान खान साहब के पास एक ऑप्शन और भी है कि वो अपने 150 पौने 200 जो भी जितने भी उनके अरकान हैं उनके साथ वो मुस्ताफ़ी हो जाएं, एक इज्तिमाई इस्तीफ़े दे दें, पंजाब असम्बली में भी, वहाँ भी, और केपी असम्बली तो वो जब चाहें वो कर सकते हैं, वहाँ तकरीबन 2/3 अरकान उनके हैं। तो वो एक सूरत हाल पैदा कर सकते हैं कि इलेक्शन जो हैं वो जल्द हों। तो ऐसे अब देखिए, इतने बड़े पैमाने पे तो कोई भी 150 पौने 200 सीटों पे ज़िमनी इलेक्शन नहीं हो सकता, जबकि जनरल इलेक्शन जो है उसमें 1 साल का टाइम रह गया है। तो बेहतर ये है कि लीगल बैटल भी अपनी जगह होने दें ताकि सुप्रीम कोर्ट से एक ऐसा फैसला आ जाए जो आइंदा के लिए नज़ीर बन जाए और आइंदा कोई ऐसा ना कर सके। लेकिन सियासी तौर पे कोई अगर ये पार्टियां जो हैं मिलकर या आपस में तय कर लें कि हम जुलाई में, अगस्त में, जब भी ये आपस में तय कर लें कि इलेक्शन में चले जाते हैं, तो इलेक्शन हो जाएं तो ये सियासी बहरान हल हो सकता है। क्योंकि पंजाब में भी सूरत हाल अच्छी नहीं है। आपने देखा कि कल इजलास जो था वो 6 अप्रैल तक के लिए मुलतवी कर दिया गया, बहुत हंगामा आराई हुई। यहाँ हमजा शहबाज के पास 14 मेंबरान ज़्यादा हैं और परवेज़ इलाही जो हैं उनको शिकस्त नज़र आ रही है, लेकिन उन्होंने उसको पोस्टपोन कर दिया क्योंकि वो स्पीकर हैं, उनके पास इख्तियारात हैं। तो ये जो एक बहरान की कैफियत है, इससे निकलने का तरीका तो यही है कि नए इलेक्शन में चले जाएं और आवाम जो हैं वो फैसला करें आइंदा के लिए कि कौन हुकूमत बनाएगा। ठीक, बिल्कुल बजा कह रहे हैं आप, लेकिन नए इलेक्शन से पहले ये जो सॼो असांखे जेका सूरत हाल नज़र अचे पई, जंहिं आइनी बहरान जो, जिन सवालनि जो जमील साहब ज़िक्र कयो या काई साहब आइनी बहरान जो या ही सियासी बहरान जो, इन जो छा थींदो ऐं जेके मुख़्तलिफ़ सवाल उथनि पिया, हाणे उनखे कीअं पिया ॾिसो, उन जा जवाब कीअं साम्हूं ईंदा? नाज़िया ॾिसो, सभु मुंहिंजा मोहतरम दोस्त जेके ॻाल्हि करनि पिया, त ईअं थो लॻे त जीअं इमरान खान अलाए छा हिन मुल्क जे आइन सां करे छॾियो आहे। अगरि आइन जो आर्टिकल ॿुधो न वलेशन थी आहे त तव्हां अलाए किथां डिप्टी स्पीकर जंहिं आर्टिकल जो इस्तेमालु कयो आहे कानून जो हिसो आहे, उन आइन जो हिसो आहे न। तो जेकी शइ आइन में मौजूद आहे उन जे मुताबिक़ अगर का शइ अदालत में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त बाद नज़र में आर्टिकल 5 जे तहत न त जांच थी, न फरीक खे ॿुधो वियो। अदालत एड़ा रिमार्क्स 3 ॾींहं पहिरें रिमार्क्स ॾिना, अदालत 3 ॾींहं पहिरें सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾिना त क़ौमी असेंबली जे स्पीकर या डिप्टी स्पीकर जी रोलिंग खे असां चैलेंज नथा करे सघूं, हू सेपरेट कॉन्स्टिट्यूशन आहे ऐं सुप्रीम कोर्ट इज़ अ डिफरेंट कॉन्स्टिट्यूशन। जेको कानून जो जेको इंसाफ़ जो जेको फोरम आहे, त 3 ॾींहं पहिरें चई चुका आहे। असल प्रॉब्लम ख़बर छा आहे, इन्हनि सभिनि खे इहा ख़्वाहिश हुई कि असां इमरान ख़ान खे बसि कीअं बि करे सोड़ो करे इमरान ख़ान खे किथे बंदि गली में असां कयूं। अच्छा, ख़्वाहिश हिननि जी छो हुई? मां पहिरें तव्हांखे जो टाइम मुंहिंजो हुन में चयो त हिननि जी ख़्वाहिश सिर्फ़ु हिन बुनियाद ते हुई त ही बैरूनी आकान जे इस्तेमाल ते उन्हनि जे इशारे ते नचण वारी, उन्हनि जे इशारे ते नचण वारी बंदरियूं आहिनि, इहे सभु बंदर आहिनि जेको उन्हनि जे इशारे ते नचण डांस कंदा आहिनि। प्रूफ मुंहिंजा भाउ तव्हां अलाए किथां बैरिस्टरी कई आहे, न लैंग्वेज न आहे, इहे फैक्ट आहे, न फाउल लैंग्वेज न आहे। हिकिड़ो पोजीशन लीडर चए पियो त असां भिखारी आहियूं, असां विढ़ी नथा सघूं अमरीका सां, हुनखे शर्म नथी अचे, हुन बेशरम माण्हू खे क़ौम खे भिखारी थो चए, हू भिखारी थो चए। जिथे सिंध हाउस में हिकिड़ो एमएलए 20 करोड़ में परचेज थो थिए, हू भिखारी आहे। उन खां पोइ उन विच में खोड़ डेवलपमेंट्स थियूं आहिनि, छो न मामले जे हवाले सां अवां ॼाणायो त 7 मार्च ते लेटर मिलियो, 7 मार्च खां पोइ 20 ॾींहं हुआ, छो इंतज़ारु कयो वियो उन एतिरे अहम संगीन मामले ते?
अदम एतमाद ते दिखाई अपोजिशन वटि को एक्सक्यूज़ न हूंदो आहे तो वो एॾी बेवकूफ़ी जी ॻाल्हियूं कंदा आहिनि कि 7 मार्च को आया था, आपने 8 को क्यों नहीं बताया, आपने 9 को क्यों नहीं बताया, आपको 2 हफ़्ते क्यों वेट किया, 2 हफ़्ते क्यों वेट किया। ये अपोजिशन वारा इतना चङा मुड़स आहिनि कि इन्हनि खे ॾेखारियूं, इन्हनि खे ॿुधायूं न ऑपोजिशन खे न ॾेखारियो, रेलेवेंट फोरम्स ते ॻाल्हि वी आर नॉट बाउंड, रेलेवेंट फोरम्स ते ॻाल्हि न न ॾिसो आहे तमामु सीक्रेट डॉक्यूमेंट फोरम सां डिस्कस थियो। मां टीवी ते तव्हांखे नथो ॿुधाइण चाहियां किथे किथे डिस्कस थियो आहे। बट ये उता तो बनाने ख़ामोशी ॻाल्हि छो था रही? करनि न। 22 करोड़ ला मसलो आहे, तव्हां अच्छा ॿुधायो 22 छो था? करोड़ न ॾिसो कुझु सफ़ारती सीक्रेट्स हूंदा आहिनि। तव्हां अलाए किथां इमरान ख़ान साहब नालो छो तव्हां खयों किथां अमेरिका बैरिस्टरी जो? पढ़ी, तव्हां कानून किथां मां पढ़िया, लेखी ज़िल्मो तव्हां अहिड़ी ॻाल्हियूं न कयो, तव्हांखे ख़बर ई न आहे अलाए किथां पढ़ी आया कानून यार। सफ़ारती सीक्रेट्स जी तव्हांखे ख़बर कोन्हे। आज अची तव्हां पीपल्स पार्टी जी नुमाइंदगी था कयो यार। पॉलिटिकल अवेयरनेस रखो, पोइ अची ॻाल्हि कजो। पॉलिटिकल अवेयरनेस रखो यार। पीटीआई जा इहे ई हूंदा आहिनि, यही हूंदो आहे। तव्हांखे जॾहिं ख़बर ई न आहे इहे तव्हांखे सम्झाइणो पवंदो। सफ़ारती आदाब, सफ़ारती सीक्रेट्स, हाणे जेका जमील साहब ॻाल्हि कई आहे, इमरान ख़ान साहब सही मां मां कैमरे ते चवां कंहिंखे ख़बर आहे, ॿुधायो तव्हांजे त फरिश्तनि खे बि ख़बर कोन्हे यार, कंहिंखे ख़बर आहे यार। तव्हांखे एतिरा बाशऊर तव्हांखे हुअणु खपे, एतिरो शऊर कॉमन सेंस तव्हांखे हुअणु खपे। हुन लेटर जी इंपॉर्टेंस आहे छा? वॾी इंपॉर्टेंस आहे न, वॾी इंपॉर्टेंस आहे, कॉन्फिडेंशियल आहे न। अॼु बिलावल साहब छा चयो आहे? अॼु बिलावल साहब फॉरेन मिनिस्टर ऐं डिफेंस मिनिस्टर खे चयो असांखे वज़ाहत ॾियो, ॾेई सघो था? जॾहिं घुरायो हो इन कैमरा अपोजिशन खे त छो न वज़ाहत जो सभिनि खे जो न वज़ाहत पार्लियामेंट में जो न सभिनि खे। अपोजिशन खे घुरायो हो इन कैमरा, अचो तव्हांखे सभु ॾेखारियो आहे, ॿुधायूं आहे, हुते चोरनि वांगुरु भॼी था वञनि। अचो न मुर्सनि वांगुरु साम्हूं कयो यार। उनमें का अहिड़ी ॻाल्हि शामिल कोन्हे जेका ॻाल्हि उनमें का ॻाल्हि आहे, पंहिंजी ठाही या आहे। जेका ॻाल्हि कंस्पिरेसी अचे पई उहा शामिल जे माण्हू खे गैरत फील थींदी आहे उनजे लाइ आहे, जंहिंखे फील नथी थिए उनजे लाइ कोन्हे। वॾी गैरत आहे त पोइ पार्लियामेंट में करायो न, वोटर नो कॉन्फिडेंस छो न करायो? जे माण्हू खे गैरत कोन्हे, जे माण्हू अमेरिका जा तलवार चाटण ते मौजूद आहिनि, अमेरिका जी ख़िदमत करण ते मौजूद आहिनि, उन्हनि खे फ़र्क़ु नथो पए, गैरतनि माण्हुनि खे फ़र्क़ु पए थो। सफ़ारती आदाब थियनि था, हू चवनि था त ही एतिरी अहम न हुई जो मामिलो जंहिंखे कुझु हंधनि ते कुझु फॉरम्स ते ई डिस्कस करे पियो सघियो ऐं उहो ई उन ई तरीक़े सां थियो आहे। केबल जेका आहे उहा ऑफिशियल सीक्रेट एक्ट जे तहत ईंदो आहे ऐं उनखे शेयर नथा करे सघूं ऐं उनजी कापियूं बि नथा ठाहे सघूं। त हीअ त हक़ीक़त ॻाल्हि आहे, पर उनजो तरीक़ो आहे जे वाक़ई में इहा ॻाल्हि कंफर्म थी वई ऐं आऊं हुजां डिसीशन मेकर त मां यकीनन आर्टिकल 6 जे तहत ॿ टे केस त ज़रूरु कयां हा, मां मोकिलियां कोर्ट में त इन ते थ्रू दी इंटीरियर मिनिस्ट्री त हू ज़रूरु कयूं हा, छो जे माण्हुनि खे साम्हूं बिल्कुलु उन्हनि खे एक्सपोज़ कयो वञे ऐं करणु खपे। इहो मामिलो मुल्की सॉवरनिटी जो आहे, इहो मामिलो मुल्की जेका आहे हिकिड़ी बका पंहिंजी सेल्फ रिस्पेक्ट जो आहे। असां हिकिड़े ख़ुददार नेशन आहियूं ऐं असांजे ख़िलाफ़ को ॿाहिरां को माण्हू डिक्टेट ॾे त हीअ डिप्लोमेटिक नॉर्म्स में बि न आहे, इहा हक़ीक़त आहे। पर वॾी ॻाल्हि बि एक्सपेक्ट कयूं था त पोइ त गद्दारी जा केस ठहण खपनि। सवाल बि करे थी त छा 197 माण्हू हे सभु जा सभु, छाकाणि त इम्प्लाई इहो थो थिए त पूरी ऑपोजिशन सुप्रीम कोर्ट विया सभु फॉरेन एजेंडा ते आहे। सुप्रीम कोर्ट विया आहियो न, मौज़ूब फाइनल असांजो सुप्रीम अथॉरिटी फोरम आहे कानून जो, इंशाल्लाह उते ॿ ॾींहं इंतज़ार कयो, थोरो इंतज़ार कयो, सभु तव्हांजे साम्हूं पिक्चर अची वेंदी। असां राज़ी। अच्छा मां वधीक न गद्दारी जो केस तो असां ठाहींदासीं। कॾहिं ठाहे ही हुजनि त तव्हां ठाहियो न, तव्हां पाण लहर वारा हाणे तव्हांखे त जेल में विझंदा, तव्हां ॾिसो त सही हालत किंदा कयूं। जेको पाकिस्तान जे ख़िलाफ़ माण्हू उन साज़िश जो हिसो बणजनि था, उनजे ख़िलाफ़ असां ठाहींदासीं। मूं त चऊं तव्हां ठाहे जो, तव्हां शहबाज शरीफ जा जी स्टेटमेंट आहे, अगर आप साबित करते हैं हम आपके साथ हैं, एमक्यूएम जे सरबराह जी स्टेटमेंट आहे, तव्हां त ॻाल्हियूं था कयो ख़ाली, तव्हां प्रूव कयो न। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, गवर्नर हिन जो पंजाब जो रही चुको आहे, उनजी तव्हां बयानु ॾिठो, प्रेस कॉन्फ्रेंस ॾिठी त 2 तारीख़ ते करायो, छो करायो? जॾहिं तव्हां कॉन्स्टिट्यूशन खे तव्हां बिलीव कयो ई नथा, या महिरबानी माज़रत सां तव्हां ऑब्वियसली त तव्हां बैरिस्टर आयो बि कोन, तव्हां वकील बि कोन, तव्हां लिंक्डइन ते स्पेलिंग ॿुधाए मां ज़रूरी न आहे त बैरिस्टर हुअण ऐं सियासी शऊर रखण, ही किताबूं पढ़ण सां सियासी शऊर कोन ईंदो आहे। ही किताबूं तव्हां पढ़ी, तव्हां पंहिंजो कोर्ट में बिज़नेस कजो, कंहिंजो केस विढ़जो, पंहिंजा बरोबर कमाइजो, तव्हांजो छा वञे सियासी शऊर सां यार? तव्हां कहिड़ो माण्हू खे घुरायो? पॉलिटिकल माण्हू घुराईंदे कयो, नॉन पॉलिटिकल माण्हू खे न घुराईंदे कयो। जेको बि पीपल्स पार्टी जो टैग लॻा अची थो वञे, नॉन पॉलिटिकल माण्हू खे घुराईंदे कयो। पंहिंजे टाइम ते ज़रूर ॻाल्हाइजो। हालर साहब खे पॉलिटिकल माण्हू घुराईंदे कयो। इहो असांजो राइट असांखे छॾण ॾियो। पॉलिटिकल माण्हू, मुंहिंजो फादर 88 कोटी मिनिस्टर आहे, वो हूंदो न, तव्हां तो न आहियो। ऐं मां बि आहियां, बैरिस्टर आहियां, जन पॉलिटिशियन आहियां। हालर साहब पंहिंजो जवाब तव्हां सां उर्दू में ॻाल्हायो,
बाबा तू तव्हांखे आहिनि जी ख़बर ई न आहे। मूंखे सभु ख़बर आहे, तव्हां हिन महिल हली मूंखे सभु मादल जे ख़बर टोले आहे, में आयो त सभई पीपल्स पार्टी में सभु ईंदव। ख़बर आहे, तव्हांखे पर सच्ची असल जेल में में जो तव्हांखे शे सच्ची टीम ख़बर आहे। मिनिस्टर फिलहाल आहे त जेको मां बि शुरू टीवी आहे था जेकर अचां, हुते स्टक रहंदो मगर प्लीज मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। मिनिस्टर त मां बि अचां, गवर्नर पंजाब उहो छा थो चए क़ाबिलियत प्रेस अचो सियासत में, गवर्नर पंजाब पंहिंजी ऐं मुंहिंजी पंहिंजी ॻाल्हि ॿुधो सलाहियत ऐं मुंहिंजी ॻाल्हि जमाल ॿुधो साहब, मुंहिंजी जमाल ॻाल्हि साहब, ॿुधो मां पंहिंजी मुंहिंजी क़ाबिलियत ॻाल्हि बि ॿुधो। आहियां। बिल्कुलु सही, ठीकु आहे, पर मां क़ाबिल आहियां, क़ाबिलियत ॿुधायो। आहे। पर मां ॻाल्हायां। जेकॾहिं ग्रेसफुल मां ॻाल्हि ॻाल्हायां। कंदे, मां जेकॾहिं ॻाल्हायां। हिकु ॻाल्हि मां ॿुधबी ॻाल्हायां। ग्रेसफुली, जेकॾहिं हिकु ॿिए जी ॻाल्हि ॿुधबी त कुझु सम्झ में ईंदो। जमाल साहब, तव्हां पंहिंजे टाइम ते ज़रूरु ॻाल्हाइजो। हाल साहब कंटिन्यू कयो। ॾिसो, मां 3 खां 4 पॉइंट तव्हांजा रेस करणु चाहींदुमि। गवर्नर पंजाब जी तव्हां कल्ह स्टेटमेंट ॾिठी हूंदी, उनजी प्रेस कॉन्फ्रेंस ॾिठी हूंदी। हुननि चयो त खुदा का वास्ता है मुझसे ये काम नहीं करवाओ। ठीक, कंहिंजे लाइ बि चए, इमरान खान, परवेज़ खटक, उन्हनि लाइ बि चए। सभिनी साम्हूं आहे ऑब्वियसली, जेका ठीकु प्रेस आहे। कॉन्फ्रेंस हाणे जी। असां सम्झूं था त इमरान खान जेको पंहिंजे पाण खे सम्झंदो त मां 5 साल कंप्लीट कंदुमि, अगरि हुन वटि अहिड़ी सिचुएशन महिल क्राइसिस अची वई आहे, हू पाण मजबूर थी वियो आहे, त पोइ असांजो राइट आहे त असां इलेक्शन छो कंटेस्ट कयूं। असां चऊं था त पहिरियों इलेक्शन रिफॉर्म्स अचनि, असां जेको वोट ऑफ नो कॉन्फिडेंस पंजाब असेंबली में फेडरल में कयो आहे उहो असां कयूं, असांजो ऑपोजिशन लीडर जेको आहे उहो प्राइम मिनिस्टर थिए, त पोइ ख़बर पए न। जॾहिं तव्हां डेमोक्रेटिक नॉर्म्स खे तव्हां अनडेमोक्रेटिक मूव में चेंज कंदा त ॾाढी अफ़सोदा ॻाल्हि आहे। ठीक, पाकिस्तान त हाणे में फिलहाल इहो थींदो त कोर्ट जे फ़ैसिले जो इंतज़ारु ऐं मां करे हिकु ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ु कयां, इन्फ्लेशन ॾिसो, अनएम्प्लॉयमेंट ॾिसो, फॉरेन एक्सचेंज रिजर्व ॾिसो। फेडरल ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स हिन जी पंहिंजी एजेंसी आहे, उहा चए थी त 70 साल में एतिरी महांगाई कॾहिं न आई आहे जेकी हिन दौर में आई आहे। ठीकु, उहे सॼियूं ॻाल्हियूं रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि। ठीकु आहे, ऐं इमरान खान पर हाणे पाण ईंदो, अॼु वज़ीर आज़म थी पाण एहतजाज कंदो, इहा एहतजाज हालत बि ॾिसो। थिए पियो। ठीकु आहे, पर हाल साहब, हाणे जेका ॻाल्हि साम्हूं अचे पई, ज़ाहिर आहे हिन वक़्तु हर को ॾिसे पियो सुप्रीम कोर्ट ॾांहुं जेको मामिलो ईंदो ऑब्वियसली त असां खोड़ बिलावल साहब इहो कैटेगरी चयो था, जेको सुप्रीम कोर्ट डिसीजन चवंदी उहो ॿिन्ही सूरतुनि में। ॿिन्ही सूरतनि में असां तयारु, बिल्कुलु ऑब्वियसली मञण लाइ तयारु आहियूं, छो त ॾिसो कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम। ठीकु, ठीकु। काजी साहब, छा चवंदो मां? ॾिसो, मामिलो न इलेक्शन जो आहे, मामिलो न कंहिं शइ जो आहे, मामिलो इहो आहे त लेट अस गो बैक टू द कॉन्स्टिट्यूशन वेयर इट वाज़ राइट 10 AM मॉर्निंग ऑन 3 अप्रैल। उनखे वापसि उन पोज़ीशन ते वञिणो पवंदो जे इलेक्शन हे हू केयरटेकर प्राइम मिनिस्टर ठहंदा, सब जेके every act which is taking place after that very unfortunate event is void ab initio. It is having no legal standing. ठीक है ना? हाणे ॿियो इहो जेको चयो वेंदो आहे त असां हाणे पास्ट एंड क्लोज ट्रांज़ेक्शन हाणे माफ़ कयो, दफ़ा कयो ऐं अॻिते वधो, न, ही कल्ह जो वाक़ियो। अगरि हिनखे अलाउ कयो वेंदो त सुभाणे सिविलियन डिक्टेटर्स पैदा थिया, न पोयां का बैरल ऑफ गन बि थी सघे। ठीकु, का ख़बर न आहे हे हेड़ो कमु कोई सिविलियन पाकिस्तान जी तारीख़ में, छा दुनिया जी तारीख़ में कयो। ठीकु। जीअं मां चयो पिया त नो वोट कॉन्फिडेंस चऊं, उहा इनइफेक्टिव थिए थी ऐं पार्लियामेंट जो रोल ख़ुदि इनइफेक्टिव बणिजी थो वञे जेकॾहिं कंटिन्यू रहे थो। न, मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त वापसि उन वक़्तु ते हलिया वञो, पोइ 3 ॾींहं त जेको आहे सो तव्हां बहस न करायो, प्रोसीजरल इम्प्रोप्राइटी आहे, पोइ तव्हां हीअ न कयो इम्प्रोप्राइटी आहे, उहे सभु शयूं आर्टिकल 69 जे हेठि थी अचनि पियूं। जेको अनकॉन्स्टिट्यूशनल कमु थियो आहे त तव्हीं गदार आहियो, तव्हांजे बारे में का बि एविडेंस न आहे। असांजो जेको वॾो वज़ीर जेको रहनुमा पीर साईं आहे इमरान ख़ान, उन चयो तव्हीं गदार आहियो ऐं तंहिंजे करे तव्हांखे त हक़ ई न आहे वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जो। लिहाज़ा सेशन ख़तमु ऐं असां असेंबली डिसॉल्व कई ऐं हू प्राइम मिनिस्टर ऐं तव्हां हीअ थी वियो। ही सभु शयूं गैर आहिनि। दिस इज़ अ कू, दिस इज़ अ सिविलियन कू, दिस इज़ द एब्रोगेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। लेट अस गो एंड build back the constitution where it was before 10 AM 3 April 2022. ठीकु, हाणे फर्दर ॾिसो था, ज़ाहिर आहे इन जी तशरीह लाइ हर को सुप्रीम कोर्ट में आहे, त हाणे ही मामिलो केतिरो अॻियां वञी सघे थो या इन जो फ़ैसिलो केतिरो जल्दी अची सघे थो? अव्हां जी छा एक्सपेक्टेशन आहिनि, छा असेसमेंट आहे? नादिया ॿ ॾींहं, मोस्ट लाइकली ॿ ॾींहं, ऐं कहिड़ी बि कोर्ट जो तव्हांजो एतबार, मुंहिंजो कोर्ट ते ट्रस्ट आहे, इंतहाई ट्रस्ट है मुझे कोर्ट 50 शयूं तारीख़ जी पयूं, सब ॾिसूं पिया, सॼी ॻाल्हि कल्ह संडे ते हिननि अदालत हलाई, ठीकु है न, अदालत हलाए जेको आहे सो इहो हिकिड़ो कमु हो जेको, ऐं सुओ मोतो वरितो पाकिस्तानी तारीख़ जो सुओ मोतो, हिन खां वरी का ॿी शइ थी सुओ मोतो बि वरितनि। अॼु जेके ऑब्जर्वेशन ही वापसि रेस्टोर कंदा, ही वापसि कोर्ट जेको आहे सो कराईंदी, जेको आहे सो वोट ऑफ नो कॉन्फिडेंस नॉन वरी कंदा, नई तरीक़े सेशन कयो ऐं हुन सेशन खां पोइ जेका पोजीशन ॿिए थी उहा कयो आहे। सेशन जेको आहे वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जो थियणो ई
ठीक है ठीक वही कोर्ट फैसलो कंदी ॿी सूरत में को फैसलो जेको आहे कोर्ट कंदी that will go into making its use and the ठीक है साहब, वहाँ पॉइंट अच्छी हो अदनान साहब। अब आपने भी बताया जैसे कि इसके बाद भी, क्योंकि जो डेवलपमेंट्स हम इसके बाद देख रहे हैं, मीटिंग्स भी से हो रही हैं और उसके अलावा एहतजाज के वाले से भी कॉल सामने आ चुकी है, दूसरे मामला, एक तो क्या असेस कर रहे हैं आप कि क्या होने जा रहा है, अब नेक्स्ट क्या होने जा रहा है, और इसके अलावा ये भी कि हमने इससे पहले भी डिस्कस किया कि इसकी स्टैंडिंग क्या होगी, क्योंकि अगर कल कला को जो फैसला आना है वो अगेंस्ट आता है, हुकूमती जो मामला इस वक्त हैं उसके अगेंस्ट आता है अगर, तो फिर इनकी क्या हैसियत रह जाएगी कानूनी इन सारे फैसलों की? जाहिर है कि वो तो जो भी कुछ ये कर रहे हैं वो ख़त्म हो जाएगा, और डिफैक्टो है ये जब तक अदालत का फैसला नहीं आता। तो अब ये है कि अगर फ़र्ज़ कीजिए कि अदालत सुप्रीम कोर्ट जो है वो बहाल कर देती है असम्बली को, और वो कहती है कि जो रूलिंग है वो गैर आइनी है और उसकी जो तशरीह है आर्टिकल 5 की वो आइन के मुताबिक नहीं है, तो फिर दोबारा से अदम एतमाद पे बहस या वोटिंग होगी और जो भी उसका नतीजा निकला। लेकिन मैं ये कह रहा हूँ कि जो तहरीक इंसाफ है वो बिल्कुल डिटरमिंड है कि अब नए इलेक्शन में जाना है, क्योंकि वो देख रहे हैं कि उनकी जो अक्सरियत है वो ख़त्म हो चुकी है। अब वो चाहे हॉर्स ट्रेडिंग के ज़रिए हुई है जैसा कि उनका मौक़िफ़ है, या उनसे लोग नाराज़ जेन्युइनली नाराज़ हुए हैं, वो जो भी वजह है, या कोई जैसा कि उनका इल्ज़ाम है कि फ़ॉरेन इन्वॉल्वमेंट भी है इसमें, लेकिन अगर फ़र्ज़ कीजिए कि वो सब लोग मुस्ताफ़ी हो जाते हैं तो इलेक्शन की सूरत हाल होगी। और हमने खुद बिलावल भुट्टो साहब को जब वो दौरा कर रहे थे, लाड़काना कराची से दौरा करते हुए वो आए इस्लामाबाद तक, तो रास्ते में वो ये बार बार कह रहे थे कि इमरान खान तुम मुस्ताफ़ी हो, इलेक्शन करवाओ, इलेक्शन करवाने से क्यों डरते हो। तो अब वो तो इलेक्शन का कह रहे हैं, तो मेरा ख्याल है इनको आपस में सेटलमेंट करनी पड़ेगी। सिर्फ लीगल मामला जो है उससे मामला हल नहीं होगा। जो बहरान है वो इन तमाम पार्टियों को एक किसी चीज़ पे मुत्तफिक होना पड़ेगा कि ये गुंजाइश आपको नजर आती है इस सूरत हाल में? देखिए, ये तो अब इस्टेब्लिशमेंट का भी तो रोल है पाकिस्तान में, हम आंखें बंद तो नहीं कर सकते। अब इस्टेब्लिशमेंट अगर जो है और वो कोई मीडिएट करे तो हो सकता है कि ये लोग आपस में बैठ जाएं, क्योंकि ताल्लुकात तो सभी के अच्छे हैं। हमें मालूम है कि पीपल्स पार्टी के भी आजकल बहुत अच्छे हैं ताल्लुकात इस्टेब्लिशमेंट से, और छोटी पार्टियां जो पीटीआई से मुनहरिफ हुई हैं, मैं ये पता है कि अगर इस ट्रांजैक्शन को दरगुजर किया गया पाकिस्तान की तारीख में इसकार पड़ेगा, और एक बहुत खूबसूरत मौका मिला है सुप्रीम कोर्ट को कि वो अपने जो कुछ माजी के छोटे मोटे जो उन्होंने किए हैं काम डॉक्टर नेसेसिटी के तहत, आज के 4 अप्रैल के तहत, उस पर ये अपना आज का कोई सही सफेद काम करके करते हैं। खान साहब बेसिकली फ्री एंड फेयर इलेक्शन से बहुत डरते हैं। खान साहब एक धांधली नुमा केयरटेकर गवर्नमेंट चाहते हैं जिसमें खुला धांधली कर सकें। हमें तो लग रहा है कि ये तो पंजाब में तो उनकी पॉपुलैरिटी इस वक्त बहुत ज्यादा ऊंची है, जो लोग उनके मुखालिफ थे वो भी उनके हक में हमें नजर आते हैं। मेरा 40 साल का तजुर्बा है। अंदरूनी सिंध की बात कर रहे हैं, पंजाब में ये सूरत हाल नहीं है। ठीक, अब आप समझते हैं पंजाब में जो मकबूलियत में इजाफा हुआ है इस सारे एपिसोड में। ठीक जमी साहब जी, और आप देखें कि हजारा का जो इलाका है, मानसहरा का जो इलाका है, जो ट्रेडिशनल स्ट्रॉन्ग होल्ड है, वहाँ पे भी वो जीते हैं। I think the main indicator is the local the government elections. In that, Imran Khan has really performed very well, about 35 seats, and others have 7. So that could be one barometer. But can we just take it? Can we have a yard scale? कि ऐसे ही होगा हर जगह? That the election would decide about it. My worry is something different. My worry is that the polarization in जेका थिए थी पई इन वक्त इन मुल्क में, जेसी ते इन जल्दी कुरान जो हल न कढंदा त इन मामले में भी टी धुरका अची वेंदी। इन कौम खे मसे करे हाणे असां सॼी दुनिया में चऊं था पिया त एस्टेब्लिशमेंट जेका आहे बिल्कुलु जुदा थी वई आहे, नथी अचे इन विच में। हाणे ज़ोरी उनखे पकड़े गेले वरी अचूं इन में मैदान में त तव्हां हाणे करायो मीडिएशन। मां सम्झां थो पियो त सियासतदाननि खे जीअं पोज़ीशन वारनि हिन वक़्तु पंहिंजी बदी ॾेखारी आहे, उन हिसाब सां को दिलि वॾो कनि
इमरान खान सां बि थोरो ॻाल्हाए वठनि ऐं उन खां पुछनि त छा आहे इन जो हल्को बिल्कुलु कढनि ठीकु, त पोइ ठीकु, ठीकु। कंहिंजे हथ का शइ न ईंदी। ऐं हिकिड़ी लास्ट पॉइंट जी। जे हिन मामले जो हल न थियो त कॉन्स्टिट्यूशन जो आर्टिकल 95 जेको आहे न उनजी का हैसियत न रहंदी। आईंदा जेके बि गवर्नमेंट ईंदियूं उहो ठका कराईंदियूं उन आर्टिकल 45 खे थ्रू 69 प्रोसीडिंग जे स्पीकर जे ऐं करे ऐं बिल्कुलु जेको आहे उहो इहो ई कंदा जेके हाणे थियो आहे। त इन करे ही इन जो सुभाणे उहो इन डिसीजन बि हुकूमत जे थियणु साम्हूं खपे। बची सघे थो जमाल साहब, सुभाणे जी। उहो अवां जी हुकूमत जे साम्हूं बची सघे थो जेकॾहिं ॾिसो ही ॾिसो ॾिसो मां हिन ॻाल्हि ते एग्री आहियां ऐं मां कन्विंस्ड आहियां त लाक़ानूनियत ऐं आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी अॼु अगरि को बि माण्हू कंदो त सुभाणे हुनखे कंहिं न कंहिं शिकल में हुनखे सामनो करणो पवंदो, सज़ा जी सूरत में या जज़ा जी सूरत में। पर जेतिरो अदनान साहब जो तजियो आहे बिल्कुलु ठीकु आहे त सिंध जी सूरत हाल बि आहे, पंजाब जी बि आहे। हिन महिल जहिड़ो छा थो हले, नए इलेक्शन जो जहिड़ो न आहे। पोयां सिंध हाउस में कुझु असांजा दोस्त विया सिर्फ़ु ख़बरूं वठणु, उते इहा ई ॻाल्हि पई हले कि अगरि हिन सूरत हाल में इलेक्शन थींदो, हिन महिल इमरान खान जो ग्राफ तमामु पॉलिटिकली हाई आहे ऐं नून लीग बि वारी ग्राफ न आहे। पॉलिटिकल जमातूं पहिरियों हवा ॾिसंदी वञनि, ग्राफ ॾिसंदी वञनि त इलेक्शन कैंपेन में अगरि हवा ठहियलु न आहे त पोइ रिज़ल्ट सुठो कोन ईंदो। त हिन महिल उहे सभु इलेक्शन खां भॼंदियूं ऐं हुननि जो एतिराफ़ आहे त इमरान खान जो पॉलिटिकल ग्राफ अञा मथे आहे। हिन महिल इलेक्शन कराइण असांजे हक़ में न हूंदो। त अगरि छो ॾुखियो थियो अवां जे लाइ पंहिंजे इत्तेहादनि खे गॾु रखणु, पंहिंजे माण्हुनि खे गॾु रखणु, जेकॾहिं मक़बूलियत जो ग्राफ बि हाई आहे, अल्हम्दुलिल्लाह एतिरो ग्राफ हाई तॾहिं ईंदो आहे जॾहिं लीडर अवाम में निकिरंदो आहे न, पोइ अवाम खे मोबिलाइज़ कंदो आहे त उन सां ऑटोमेटिकली ग्राफ बढ़िजी वेंदो आहे। इहो अवाम में वञण जी देरि हूंदी आहे। त हिन सूरत में जेकॾहिं हाणे जेको इलेक्शन जे ज़ाहिर आहे उहो प्रोसेस अॻियां वधणो आहे, तव्हां मुतमइन आहियो? बिल्कुलु असां त तयारु आहियूं। हाणे असां त काइम मुक़ाम वज़ीर आज़म जो नालो बि ॾेई छॾियो आहे त अदालतूं फ़ैसिलो करनि, प्रेसिडेंट फ़ैसिलो करे, अपोज़िशन अचे। असां त 90 डेज़ में ख़तमु करण था चाहियूं चैप्टर क्लोज़। अदालती फ़ैसिले जेकॾहिं बरख़िलाफ़ अगेंस्ट थो अचे, तशरीह अवां कई आहे आइन जी ऐं जेका सुप्रीम कोर्ट तशरीह कंदियूं त उहा जेकॾहिं मुख़्तलिफ़ हुजे थी, असांजे ख़िलाफ़ आयो खुले दिलि सां ऑन कंदासीं कोर्ट जे फ़ैसिले खे। पर हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि मां तव्हांखे चवणु थो चाहियां त सियासी जमातूं इक़्तिदार जी बुख में एतिरी बेहिस थी वेंदियूं आहिनि। तो अॼु 4 अप्रैल जो ॾींहुं आहे, ख़बर आहे न छा 4 अप्रैल ते, पर इक़्तिदार में एॾी अंधी थी वियूं त जेको जंहिंजी तारीफ़ मुंहिंजे वज़ीर आज़म कंदो आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, ही वॉज़ ए ग्रेट मैन, ग्रेट लीडर। हुन सेक्रीफाइस कयो अवाम जे लाइ। पर अॼु हुनजी बरसी आहे 4 अप्रैल ते, हूंदी आहे न 4 अप्रैल ते। केरु को वियो आहे लड़काणे न, इक़्तिदार जा बुखिया वेठा आहिनि इस्लामाबाद में। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे विसरी विया आहिनि जंहिंजे नाले जे करे हिननि जी ज़िंदगीअ में इनक़लाब आयो आहे, हिननि जे बैंक बैलेंस में इनक़लाब आयो आहे, हिननि जो सियासी कद वधियो आहे। उन माण्हू जे करे उन माण्हू खे विसारे वेठा आहिनि अॼु हुनजी बरसी ते। ठीकु आहे, जवाब पार्टी पे चए त तव्हां इलेक्शन करायो अर्ली, ठीकु आहे, जेकी सही ॻाल्हि कई। इमरान खान भी उन ते अची वियो ॻाल्हि ते, इहा बि ॻाल्हि कनि था त हाणे असीं अचनि जॾहिं इलेक्शन जे पर वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जो छो इंतज़ार कयो? अॻु में स्टेप डाउन करे हा न, वोट ऑफ नो कॉन्फिडेंस में कॉन्स्टिट्यूशनली तव्हां डिज़ोल्व नथा करे सघो असेंबली, ठीकु आहे। ॿी ख़बर आहे पूरे हफ़्ते खां इहे ॻाल्हियूं ॿुधूं पिया, नथो करे सघे, कानून जी ख़बर न आहे। मां ॻाल्हाइण जा मां चवंदो ख़बर आहे सभु ॿुधियो आहे, ॾिसो तव्हां के नो कॉन्फिडेंस के पोइ नथो थी सघे, नथो थी सघे, पंहिंजी ॻाल्हि आहे। ठीकु आहे। अच्छा ॿी ॻाल्हि मां सम्झां थो, अगरि इमरान खान प्रूव न करे सघियो, ही लीगली शुड अपोलोजाइज़ इन द पार्लियामेंट। जेकी ॻाल्हि करे थो, अगरि चए थो त उहो प्रूव करे ट्रायल करे उन्हनि MNAs जो त ही आहिनि मुलविस। ऑब्वियसली जॾहिं हिकु इमरान खान जहिड़ो लीडर जेको ॿाहिरों आयो आहे ऐं वापसि बि ॿाहिरि वेंदो, उनखे कहिड़ी ख़बर मुल्क जे हलाइण जी। इमरान खान जा माण्हू कहिड़ा आया तव्हां मूंखे इहो ॿुधायो, हुनजा फेडरल मिनिस्टर्स कहिड़ा आहिनि, स्पेशल असिस्टेंट कहिड़ा आहिनि, सॼा ॿाहिरों आया आहिनि, वरी वापसि हलिया वेंदा। तव्हांखे मज़ो यार, तव्हां पीपल्स पार्टी में अची वञो, तव्हांखे मिले सीट ॾियूं था। माण्हू खे कोन्हे त मां छा हुन सां ॻाल्हायां। इमरान खान ॿाहिरां आयो आहे, ॿाहिरि हले वेंदो। जी जावेद साहब फाइनल कमेंट। जावेद साहब त नवा अल्फाज इजाद तो करे तो सिविलियन काई साहब सर आप तो मुनक़दे थी वियो आहे, काई साहब सर आप तो मुनक़दे थी वियो आहे। एंटी एलिमेंट जी गाली बुधी मुंहिंजी त मूंखे खिल थी निकिरे। जमी साहब आवाम खे ॿुधो पिया? मां बिल्कुलु ॿुधां थो पियो ऐं मूंखे त फ़क़ति गणती आहे। ठीकु जमी साहब, ही ॻाल्हि त थी वई ऐं ज़ाहिर आहे फ़ैसिलो ईंदो त खोड़ शयूं क्लियर थींदियूं, सवाल क्लियर थींदा। गॾोगॾु जेको ही वारो मामिलो आहे लेटर गेट वारो, इन ते ॿुधाइजो त हाणे अॻियां वधणु कीअं खपे। हिन वक़्त ताईं जेका थी हैंडलिंग, अवां चयो पिया त मिस हैंडलिंग ज़रूरु थी आहे, हाणे अॻियां कीअं वधी सघिजे थो?
इन लेटर जेको आहे इहो लेटर ते हाणे बुनियादु थी पियो आहे न आर्टिकल 5 जो, त हाणे उनखे कंहिं न कंहिं फोरम ते डिसाइड करिणो आहे। उनजो फोरम हिकिड़ो ई आहे त हुकूमत जे थ्रू इंटीरियर मिनिस्ट्री मोकिलींदी आहे कोर्ट खे, उनजी स्पेशल हिकिड़ी कमीशन ठहंदी आहे, कोर्ट ठहंदी आहे, कॉन्स्टिट्यूट थींदी आहे, उते उन ट्रायल थींदो आहे ऐं उन मामले में ॻाल्हि जेका पधरी थींदी आहे। उन खां अलावा ॿियो को रस्तो ई न आहे जंहिं स्टेज ते, छो जो हाणे हिकिड़ो आर्टिकल लॻी वियो आहे, इम्प्लीमेंट थी वियो आहे, हाणे इल्ज़ाम बि लॻो ऐं इल्ज़ाम ते खां बाद उन ते एक्शन बि थी वियो। हाणे उनखे न्यूट्रलाइज़ करण लाइ को फोरम त हुअणु खपे न, फोरम हिकिड़ो ई आहे, या त हू करे या सुप्रीम कोर्ट पंहिंजे मुंहुं उनजी कॉन्स्टिट्यूशनल इंटरप्रिटेशन करे छॾे हिकिड़े दफ़े त आर्टिकल 5 में आहे लॉयल्टी विद द स्टेट, त इहे सभु जेके माण्हू इहे छा डिसलॉयल आहिनि, ऐं जे डिसलॉयल आहिनि त पोइ ज़ाहिर आहे ट्रीज़न थो अचे थो पियो उन ते। त ही या त कॉन्स्टिट्यूशन जी इंटरप्रिटेशन आर्टिकल 5 जी करे छॾनि त पोइ, ऐं 69 जी त ॻाल्हि बिल्कुलु ऐं सुभाणे मां सम्झां थो आर्टिकल 5 जी बि इंटरप्रिटेशन थी वेंदी, छो जे सुप्रीम कोर्ट इज़ अ कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट। ऐं मां सम्झां थो सुभाणे जेका 69 जेको इस्तेमालु थियो आर्टिकल 5 खे इस्तेमालु करण लाइ, त प्रोसीडिंग्स वुड नॉट बी क्वेश्चन बाय द कोर्ट। त उन में ॾिठो इहो वेंदो त छा माण्हुनि जी जेका आहे कॉन्स्टिट्यूशनल राइट खे भी रूल आउट करे थो सघिजे थ्रू 69 आर्टिकल, इहा ख़बर पइजी वेंदी सुभाणे। ज़ाहिर डोमेन आहे हाणे कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट जो, ऐं जो हू न थियो त पोइ हुकूमत वटि ऐं हिन क़ौम वटि ॿियो को रस्तो न हूंदो इन डिमांड लाइ त तव्हां बसि केस कयो ऐं हिन ते ॻाल्हि साबित करे ॾियो। ठीकु। अच्छा ॾिसो, मां हिनमहिल अटॉर्नी जनरल जेको इमरान ख़ान सां आहे, मां उन सां कमु कंदो आहियां। उन जो इहो मौक़िफ़ हुयो त कहिड़ी बि सूरत में वोट ॾियणु लाज़मी आहे, तव्हां वोट खे नथा रोके सघो। हाणे इलीगली अनकॉन्स्टिट्यूशनल ऑब्वियसली रेजिग्नेशन ॾे थो। बिल्कुलु अदालत खे ख़ातिरी कराई वई, उन खां पोइ बि बयानु साम्हूं आयो अटॉर्नी जनरल साहिब जो, उहो बि तमामु घणो अहम आहे त सियासी मुखालिफ़नि खे आर्टिकल 6 तहत मुख़्तलिफ़ नाला ॾियणु, मुख़्तलिफ़ इल्ज़ाम ॾियणु आइन जे आर्टिकल्स में बिल्कुलु ईअं न आहे त उन ज़रिए अव्हां कंहिंजी हुबुल वतनी या उनखे गदार करार ॾियो। हीअ अॼु जेका कार्रवाई थी आहे उन खां अॻु अटॉर्नी जनरल साहिब जा हीअ कुझु लफ़्ज़ हुआ नाज़रीन। हीअ हाणे जेको मामिलो असांजे साम्हूं आयो आहे, सभिनी जी मां गुफ़्तगू ॿुधी आहे, ऐं बहरहाल हर को हिकिड़ी ॻाल्हि करे थो, ऐं समूरियूं नज़रूं क़ौम हुजे, हुकूमत हुजे, ऑपोजिशन हुजे, ॿिया इदारा हुजनि, सभु हर को ॾिसे पियो सुप्रीम कोर्ट ॾांहुं। सुप्रीम कोर्ट सुभाणे जेको बि फ़ैसिलो कंदी या जेको बि फ़ैसिलो अचिणो आहे, ज़ाहिर आहे उन खां पोइ ई जेके सवाल आहिनि उन जा जवाब बि मिलणा आहिनि, ऐं जेके शयूं ग़ैर वाज़े आहिनि उहे पिणु वाज़े थियणियूं आहिनि। उमेदु रखूं था, दुआ कयूं था त जेके उमेदूं आहिनि, जेके तवक़ुआत आहिनि, सुप्रीम कोर्ट आइन जे हवाले सां, आइन जे तहफ़ुज़ से वठी करे कुझु अहिड़ो ई फ़ैसिलो ॾींदी। उन उमेद सां, उन दुआ सां प्रोग्राम खे वाइंड अप कंदासीं। सभिनी जी महिरबानी। बैरिस्टर हालाल वसाण साहब, जमाल सिद्दीकी साहब, अदनान आदिल साहब, जमील अहमद ख़ान साहब, जावेद काजी साहब असां सां गॾु मौजूदु हुआ। सभिनी जी महिरबानी। पंहिंजे फीडबैक खां नज़र असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी अवां सां जल्द मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।